अकबर खान खां असांखे ख़ासी रक़म मिली वेंदी ऐं हू असांजी हर तरह जी मदद कंदो। बहितर न आहे त रावल खान खे पूरो करे हितां निकिरी हलूं था। वॾा वॾा मां बि इहो ई थो चाहियां त इन्हीअ खां पहिरियां जो इहो रावल सुहिणीअ सां निकाह करे असांखे रावल जे मथां हमिलो करे उन खे पूरो करणो ई पवंदो। जेसीं ताईं तव्हांखे पक नथी थिए त मुक़बर ज़ाहिर थियो आहे या न, तेसीं ताईं तव्हां अकबर खान जी तरफ़ रुख न कजो, न त तव्हांखे बि पूरो करे छॾींदो। हा रावल खान, जेकॾहिं मुख़बिर ज़ाहिर थी पियो न त पक सम्झिजो मां बि ज़ाहिर थी पवंदुसि। पोइ अकबर खान जी सिधी दुश्मनी मूंसां थी सघे थी। जेकॾहिं हिकु खून करीं या 100 खून करीं, 20 ते उअं ई दोज़ख में। ॻाल्हि दोज़ख या जन्नत जी न आहे, पर मुंहिंजो ज़मीर मुतमिन नथो थिए त मां सोट सां गद्दारी कयां। इन मां साफ़ ज़ाहिर आहे तूं असां सां गद्दारी कंदे। मां कंहिंसां बि गद्दारी करणु नथो चाहियां जाबिर। मां पंहिंजे हिसाब सां जीअं पियो ऐं मूंखे जीअण जो। तूं पंहिंजी ज़िंदगी सुकून सां तॾहिं गुज़ारींदे जॾहिं तूं पंहिंजे सोट सांवल खे मारींदे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।